खबरन जो सिलसिलो जारी है। तव्हांखे तलहार में खबर ॾींदा हलूं तो पाकिस्तान पीपल्स पार्टी के को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ऐं एमपी फरियाल तालपुर की गिरफ्तारी खिलाफ पीपी जिले क्यादत सीनियर नायब सदर बदीन पीर अमजद शाह, सदीकी तालगत तलहार, जनरल सेक्रेटरी मिर्जो खान दिलवानी, सैयद पीर महफूज कादरी, मुंतजर अब्बास रिजवी ऐं ॿियनि जी अॻवानी में हिकु एहतिजाजी रैली दिलवानी मोड़ खां कढी वई, जेका रैली पूरे शहर में गश्त कंदी इमरान न्याज़ी जे संदसि वफ़ाक़ी हुकूमत ऐं नेब खिलाफ नारेबाज़ी कंदी मेन चौक बदीन स्टॉप ते पहुती, जिते पीपी अॻवाननि धरणो हुयो। धरणे में पीपी जिले बदीन के सदर हाजी रमजान चांडियो, जिले बदीन जनरल सेक्रेटरी हाजी साईं बख्श जमाली ऐं औरत विंग जिले अॻवान ऐं तालके वाइज औरतन तोड़े कारकुननि वॾे तादाद में शिरकत कई। धरणे सबब ट्रैफिक की रवानी हैदराबाद का बदीन मुसाफिर गाड़ियन जी 1 कलाक ताईं मुअत्तल रही। धरणे में अॻवाननि नेब खिलाफ छिती नारेबाज़ी कई। जिले सदर हाजी रमजान चांडियो, साईं बख्श जमाली, पीपी जिले बदीन सीनियर नायब सदर पीर अमजद शाह, सदीकी पीर महफूज कादरी, मिर्जो खान दिलवानी, मुंतजर अब्बास रिजवी धरणे के खिताब कयो। खिताब में अॻवाननि चयो त वफ़ाक़ी अवाम दुश्मन बजट रुगो पेश करे अवाम मथा बम किरायो वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी खां इंतकामी कार्रवाइयूं पिण वठी रहियो आहे। असां जो ही एहतिजाज धरनो पीपी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ऐं एमपी फरियाल तालपुर जी आज़ादी लाइ आहे। असां वफ़ाक़ खे इहो ॿुधाइण ते चाहियूं त फिलफोर पीपी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल तालपुर खे आज़ाद कयो वञे, न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वसी पैमाने ते वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।